ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिं में व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चयो जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, तव्हां सभिनी खे श्रीमद भागवत महापुराण साहिब जे बे स्कंद जे मुकम्मल थियण जूं लख लख वाधायूं। अॼु पाण श्रीमद भागवत महापुराण साहिब जे बे स्कंद जो जाइज़ो वठंदासीं त बे स्कंद में पाण छा ॾिठो, कहिड़ी शइ जो बयान थियल हो। श्रीमद भागवत महापुराण साहिब स्कंद ॿियो सुखदेव जी जो श्रीमद भागवत महापुराण साहिब जो अहवाल ॿुधाएं। सभई चयो जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, असल में श्रीमद भागवत महापुराण साहिब जो ॿियो स्कंद, जंहिं में श्री सुखदेव जी महाराज श्रीमद भागवत महापुराण साहिब जी कथा शुरू था कनि, ऐं ही स्कंद सॼो ज्ञान मां भरियल आहे। अचो त पाण इन स्कंद जे पहिरें अध्याय जो जाइज़ो वठूं। अध्याय पहिरियों, जंहिंजो नालो आहे राजा परीक्षित खे सुखदेव जी जो आतिथ्य ॾियणु। प्यारा भक्तों, श्रीमद भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जे आखिरी अध्याय में राजा परीक्षित पुछियो हो त ए सुखदेव जी महाराज, असांखे आखिरी वक्त में छा करणु घुरिजे ऐं आखिरी वक्त में कहिड़ी तरह माण्हूअ जी मुक्ति थी सघे थी, ऐं आउं कहिड़ी तरह 7 ॾींहंनि में मुक्ति प्राप्त कंदसि, उन जो सॼो अहवाल कृपा करे ॿुधायो। त सुखदेव जी महाराज चयो त हे राजा, तो वटि त 7 ॾींहं पिया आहिनि। श्रीमद भागवत महापुराण साहिब जी कथा अहिड़ी आहे जो तोखे 7 ॾींहंनि में पार लंघाए छॾींदी, ऐं 7 ॾींहं त वॾो टाइम आहे, वॾो वक़्तु आहे। राजा कटवांग त फ़क़ति 2 घड़ियुनि में मुक्ति प्राप्त कई हुई। पोइ सुखदेव जी महाराज राजा परीक्षित खे राजा कटवांग जी कहाणी ॿुधाइनि था। उन खां पोइ पहिरें अध्याय में श्री सुखदेव जी महाराज भगवान जे विराट रूप जो बयान राजा परीक्षित खे करे था ॿुधाइनि, ऐं चवनि था त ए राजा, सभिनी खां पहिरियां ई तूं भगवान जे इन विराट रूप जो ध्यानु कर, ऐं जॾहिं तुंहिंजो मन एकाग्र चित थी भगवान जे स्वरूप जे ध्यान में गुम थी वञे, तॾहिं भगवान जे कंहिं नंढे रूप जो ध्यान बि करे सघीं थो। सभई चयो जय श्री कृष्णा। अध्याय ॿियो, ईश्वर जे सौख्यम ऐं स्थूल रूपनि जो बयान करणु। राजा परीक्षित पुछनि था त ए सुखदेव जी महाराज, जेके रखेश्वर भगवान जी तपस्या लाइ वन में वञनि था त उन्हनि जो गुज़र बसर कीअं थो थिए, मतिलब त उन्हनि खे खाइण लाइ किथां थो मिले, पाइण लाइ किथां थो मिले, हू छा खाइनि था, छा पीअनि था, किथे रहनि था, किथे सुम्हनि था, छा छा कनि था, उहे पंहिंजी ज़िंदगी आख़िर कहिड़े तरीक़े सां था गुज़ारीनि। त सुखदेव जी महाराज ॿुधाइनि था त भगवान उन्हनि जी हर वक़्तु खन पल पल सहायता कंदो आहे, ऐं जेके रखेश्वर वन में वेंदा आहिनि उन्हनि जी सॼी सार संभाल भगवान जे ज़िम्मे ते हूंदी आहे। ऐं तूं कॾहिं बि ईअं मतां सम्झी त भगवान तोसां गॾु न आहे, छो त जंहिं भगवान तुंहिंजी रक्षा तुंहिंजे माउ जे पेट में कई हुई, ऐं जॾहिं तूं हिकु बूंद मां पैदा थियो आहीं, तुंहिंजे शरीर में कुल्हा निकिता, उन्हनि कुल्हनि मां ॿाहूं निकितियूं, उन्हनि ॿाहुनि मां हथ निकिता, ऐं उन्हनि हथनि मां आङिरियूं निकितियूं, ऐं पूरो बदन ठहियो।
इहो सभु भगवान जी कृपा सां ई थियो आहे त ए राजा तूं कहिड़ी तरह चई सघीं थो त भगवान तुंहिंजो हथ छॾे ॾींदो। सभई चयो जय श्री कृष्णा। सुखदेव जी महाराज चवनि था त ए राजा कॾहिं वीचार कयो अथई त जंहिं माउ जे गर्भ मां तो जनम वरितो उन माउ जे थननि में खीर किथां आयो? आख़िर तोखे उन्हनि फीड कीअं करायो? उन्हनि तुंहिंजो पालन पोषण कीअं कयो अगरि भगवान जी सहायता ऐं कृपा न हुजे हा। अध्याय 3 सुखदेव जीअ जो कामनाइन अनुसार देवताउनि जी उपासना ऐं ईश्वर भक्तिअ बाबति ॿुधाइण। श्री सूत जी रखेश्वरनि खे ॿुधायो त जॾहिं राजा परीक्षित भगवान जे ध्यानु करण जो अहिवाल ॿुधो तॾहिं पंहिंजे मन में डिॼी चयो त कहिड़ी तरह सॼो स्वरूप पंहिंजे ध्यान में आणियां। छा करणु घुरिजे त हू सॼो स्वरूप मुंहिंजे ध्यान में अचे। तॾहिं श्री सुखदेव जी महाराज ॿुधाइनि था त कहिड़ी कामना अनुसार कहिड़े देवता जी उपासना या पूजा करणु घुरिजे। जहिड़ी तरह अगरि अव्हांखे दौलत जी ख़्वाहिश आहे त माता लक्ष्मी जी पूजा कयो। अगरि अव्हांखे विद्या ज्ञान ऐं सुर वग़ैरह जी इच्छा आहे त माता सरस्वतीअ जो ध्यानु कयो ऐं उनजी पूजा कयो। ऐं अगरि सुठी ज़ाल खपे त हिन देवता जी पूजा कयो। ही वठां हू मिले। अहिड़ी तरह जेके बि इच्छाऊं ऐं कामनाऊं आहिनि उन्हनि जे अनुसार श्री सुखदेव जी महाराज राजा परीक्षित खे ॿुधायो त तूं हिन देवता जी पूजा कर। अध्याय 4 राजा परीक्षित जो सुखदेव जीअ खां पार ब्रह्म परमेश्वर जी कथा ऐं कीर्तन बाबति पुछणु। श्री सूत जी चवनि था त ए रखेश्वरों राजा परीक्षित एतिरा त होशियार ऐं अक़लमंद हुआ जो उन्हनि श्री सुखदेव जीअ खां भगवान जे बारे में हर हिकु ॻाल्हि पुछी। उन्हनि पुछियो त ही दुनिया कहिड़ी तरह ठही, शास्त्रनि में छा आहे, भगवान जगत खे कीअं पैदा करे थो, कीअं पालन करे थो ऐं वरी कीअं नाश करे थो। हर हिकु संसो जेको राजा जे मन में पैदा थियो उन बाबति राजा श्री सुखदेव जी महाराज खां पुछियो। अध्याय 5 जंहिं में श्री सुखदेव जी महाराज श्रीमद् भागवत महापुराण साहिब जी कथा शुरू था कनि। जंहिं में सुखदेव जी महाराज ॿुधाइनि था त ए राजा हिकु भेरे श्री नारद जी पंहिंजे पिता ब्रह्मा जी वटि वियो त ॾिठाई ब्रह्मा जी ध्यान में हुआ। श्री नारद मुनि अचंभे में पइजी विया ऐं सोचण लॻा त आख़िर सॼी दुनिया जी रचना करण वारो ब्रह्मा कंहिंजो ध्यानु थो करे। मतिलब त ब्रह्मा जीअ जो बि को गुरु आहे, को भगवान आहे जंहिंजो ही ध्यानु थो करे। पोइ जॾहिं ब्रह्मा जी ध्यान मां उथा तॾहिं श्री नारद मुनि पुछियो त हे ब्रह्मा जी, हे पिताश्री, तव्हां कंहिंजो ध्यानु था करियो? तव्हां त सॼी दुनिया जी रचना करण वारा आहियो, आख़िर अव्हांजो बि को भगवान आहे छा? पोइ ब्रह्मा जी ॿुधाइनि था त हा पुट, बिल्कुलु मुंहिंजो बि भगवान आहे जंहिंखे नारायण चवंदा आहिनि। नारायण जीअ जे नाभीअ मां कंवल जो गुल निकितो जंहिं मां आऊं पैदा थियो हुअसि। उन वक़्तु आऊं ॾाढे अचंभे ऐं सोच में हुअसि, आख़िर आऊं पैदा थियो किथां आहियां ऐं आऊं केरु आहियां? पोइ भगवान ब्रह्मा जीअ खे ॿुधायो त तूं मुंहिंजी नाभीअ मां पैदा थियो आहीं ऐं हाणे तोखे सॼी सृष्टिअ जी रचना करणी आहे। तॾहिं श्री नारायण जी ब्रह्मा जीअ खे 4 श्लोकी भागवत ॿुधाई। पोइ उन जी ताक़त सां ब्रह्मा जी सॼी सृष्टिअ खे पैदा कयो, लेकिन उहा सृष्टि पाणी जे मथां बीह न थी सघी ऐं लुॾंदी रहंदी हुई। तॾहिं ब्रह्मा जी नारायण खे ॿुधायो त ए आदि पुरुष भगवान, मुंहिंजी पैदा थियल पृथ्वी हिकिड़ी जॻह ते टिके नथी, लुॾंदी थी रहे। तॾहिं उन पार ब्रह्म परमेश्वर
पंहिंजी शक्तिअ सां विराट रूप पैदा कयो, जंहिंमें हज़ार हथ, हज़ार कन, हज़ार चेहरा, हज़ार मस्तक, हज़ारे हथियार, हज़ारे अखियूं, हज़ारे वेद वग़ैरह आहिनि। सभई चयो जय श्री कृष्णा। अध्याय 4 जंहिंमें ब्रह्मा जी नारद मुनीअ खे भॻवान जे विराट स्वरूप जो बयान करे था ॿुधाइनि। अध्याय 7 ब्रह्मा जीअ जो परमेश्वर जे 24 अवतारनि जो अहवाल ॿुधाइणु। हिन अध्याय में ब्रह्मा जी नारद मुनि खे ॿुधाइनि था त भॻवान जा 24 अवतार आहिनि ऐं उहे 24 अवतार वठी भॻवान कहिड़ा कहिड़ा कम अंजाम ॾिना। भॻवान जे 24 अवतारनि जो अहवाल ॿुधाए ब्रह्मा जी चवनि था त ए नारद मुनि, मूं पंहिंजी ॿुधी अनुसार तोखे भॻवान जे 24 अवतारनि जी कथा ॿुधाई, लेकिन भॻवान जी माया त एतिरी प्रबल आहे जो तूं या आऊं उनखे सुञाणी नथा सघूं ऐं वॾा वॾा रखेश्वर, जोगेश्वर, मुनेश्वर, महादेव जी, पहलाज, राजा बली, राजा अम्बरेश, घणाई वॾा राजा, रखेश्वर ऐं मुनेश्वर थी चुका आहिनि। उन्हनि मां को बि हिकु भॻवान जी माया खे न सुञाणी सघियो आहे। इहो ज्ञान ॿुधी नारद मुनि ॾाढो ख़ुशि थियो ऐं वीणा वॼाईंदो नारायण नारायण जा गुण ॻाईंदो उतां रवानो थियो। अध्याय 8 जंहिंमें राजा परीक्षित धर्म, वेद, पुराण बाबति सुखदेव जी खां पुछनि था। हिन अध्याय में राजा परीक्षित पंहिंजी ॿुधी अनुसार हर हिकु सवाल कयो जेके हू पुछी सघिया थे ऐं पंहिंजे हर हिकु संशय खे मिटाइण लाइ बि हिकु हिकु सवाल पुछियो। तॾहिं सुखदेव जी महाराज राजा जे हर हिकु सवाल जो जवाब ॾींदे ॿुधाइनि था त हे राजा, ही दुनिया वॾी आहे ऐं इन दुनिया में मनुष्य देह पाइण ॾाढो मुश्किल ऐं कठिन कमु आहे ऐं भॻवान ही सॼी दुनिया पंहिंजी माया सां पैदा करे थो। जॾहिं हू चाहे थो त आऊं पैदा करियां ऐं पोइ जॾहिं हू चाहे थो त आऊं अकेलो रहां त हू वरी सॼी दुनिया खे नास थो करे छॾे। अध्याय 9 ब्रह्मा जीअ जो भागवत उपदेश ॾियणु। हिन अध्याय में ब्रह्मा जी श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 4 मोल श्लोकनि जो अर्थ करे ॿुधाइनि था, जेको तव्हां कथा में ॿुधी सघो था। अध्याय 9 बदन जो तयारु थियणु ऐं उन शरीर जे अंगनि ते देवताउनि जो वासो रहणु। हिन अध्याय में पाण ॾिठो हो त कहिड़ी तरह भॻवान ब्रह्मा जीअ खे चयो त हाणे शरीर ठाह जंहिं में मनुष्य ठहंदा। पोइ सभिनी देवताउनि खे उन्हनि जे मुक़ररु कयल जॻहियुनि ते बीहारियो वियो, लेकिन आख़िरकार सभु देवताऊं पंहिंजी ताक़त हलाए हलाए थकी पिया, लेकिन उन्हनि खां उहो शरीर चुरियो बि न। तॾहिं भॻवान खे वेनती कयाऊं, तॾहिं उन पार ब्रह्म परमेश्वर जी हिकु जोत, हिकु प्रकाश मां उहो शरीर उथी खड़ो थियो। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब ॿियो स्कंद संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए। जय सिया राम। राधे राधे।